सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवंदसि तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं मौसम तब्दील थी चुकी आहे, राति तमामु घणी थधी थिए थी ऐं सुबुह जो जेको पहर आहे उहो थधो महसूसु थिए थो, त मौसम जेको आहे पंहिंजो बदिलाव महसूसु कराए पई। उन खां अलावा झुड़ाली मौसम, कल्ह बि कुझु झुड़ाली मौसम हुई ऐं 2 ॾींहं पहिरीं बि कुझु झुड़ाली मौसम पाण ॾिसूं पिया। त यकीनन अव्हां हाणे सियारे जी तयारियुनि में हूंदव ऐं पंहिंजा गरम बिस्तरा कढंदा हूंदव, जो वॉश कराइणा हूंदा, कुझु तव्हांखे अगेन न्यू वठिणा हूंदा, त उन्हनि जी तयारी पिणु हलंदी हूंदी। अच्छा, जेकॾहिं न्यू शयूं वठणियूं आहिनि त जेके पुराणी शयूं आहिनि यकीनन पाण वटि हिकिड़ी तरतीब ईअं ई हलंदी आहे, त उहे शयूं वरी असां ज़रूरतमंदनि खे ॾींदा आहियूं। त इहो जेको इहे जेके असां वटि तरतीबूं आहिनि, इहे जेके रवाज आहिनि, इहे ॾाढा सुठा आहिनि। कोशिशि कयो, ॾिसो जेके फैमिलीज़ आहिनि जेके अफोर्ड नथियूं करे सघनि त तव्हां उन्हनि खे ॾियो। ऐं असां वटि उहे माण्हू हूंदा आहिनि जेके यकीनन असां ॾिसूं था त वठणु हिकिड़ो अज़ाब खां घटि न हूंदो आहे, त उहे हिकिड़ो परदे में रहंदड़ जेके फैमिलीज़ आहिनि तव्हां हुनजी हेल्प कयो, त इहो हिकिड़ो सुठो असांजे समाज जो हिकिड़ो इम्पैक्ट हूंदो आहे व्यूअर्स। ऐं उन खां अलावा बारिश जी ॻाल्हि कंदमि, मींहं जी ॻाल्हि कंदसि, नॉर्दर्न एरियाज़ में त घणी सारी बरसाति पवे पई ऐं मुख़्तलिफ़ असांजे सिंध जे इलाइक़नि में बि झुड़ाली मौसम ऐं बूंदाबांदी जो सिलसिलो जारी आहे। यानी बसि हाणे सियारो जेको आहे सो दस्तक ॾी चुको आहे ऐं कुझु गलो ख़राबु, कुझु तबियत सेट न, त इहो सभु कुझु हलंदो रहंदो। पंहिंजो पाण खे सेट रखो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कयो। प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधूं था। कारी मोहम्मद अली असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, कारी मोहम्मद आकिब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं ॾाढा सुठा माशाल्लाह सां ॿई नात ख़्वान आहिनि। सैयद हसनैन अली असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं सैयद हसनैन बि ॾाढो सुठो माशाल्लाह सां नात ख़्वान आहे। सो जी, अव्हां हाणे नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह करियो, अव्हां छा ॿुधाईंदव, छा सिलेक्ट कयो आहे अव्हां? माशाल्लाह बहुत ही खूबसूरत कलाम है, इंशाल्लाह नया कलाम है, जी जी सुनाएगा। एक बार दुरूद पाक इंशाल्लाह जी। नाज़रीन और हाज़रीन पढ़ लीजिए। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए, 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 मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए। खुदा करे अभी तैबा से ये पयाम आए, खुदा करे अभी तैबा से ये पयाम आए। दुरूद सैयद कौनैन के वसीले से, दुरूद सैयद कौनैन के वसीले से, ज़ुबां पे ये आका तेरा ही नाम आए, मेरी ज़ुबां पे ये आका तेरा ही नाम आए, मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए, खुदा करे अभी तैबा से ये पयाम। गुलाम ज़हारा हूँ मैं तो अली का नौकर हूँ, गुलाम ज़हारा हूँ मैं तो अली का नौकर हूँ, गुलाम ज़हारा हूँ मैं तो अली का नौकर हूँ, हमेशा पंजे
تنی نسبتیں ہی میرے کام آئے ہمیشہ پنجے تنی نسبتیں ہی میرے کام آئے میں اس یقین سے آیا ہوں ان کے روضے سے میں اس یقین سے آیا ہوں ان کے روضے سے وہ پھر کہیں یہ کہ واپس میرا غلام آئے وہ پھر کہیں یہ کہ واپس میرا غلام آئے میں دیکھتا ہی رہوں بس تمہارے روضے کو میں دیکھتا ہی رہوں بس تمہارے روضے کو جناب زہرا کا صدقہ جناب زہرا کا صدقہ کوئی یہ شام آئے میرا گدا میرا منگتا میرا غلام آئے سبحان اللہ इलाही ख़ूबसूरत कलाम आहे न्यू कलाम आहे ॾाढो वणंदड़ आहे दिलि चवे पई त बार बार ॿुधूं अॻियां वधूं था ऐं सैयद हसनैन अली मौजूदु आहे त पोइ हाणे मौक़ियो सैयद हसनैन खे ॾींदासीं ऐं अव्हां खां नातिया कलाम असां ॿुधंदासीं जी बिस्मिल्लाह कयो नबी का लब पर सुभान अल्लाह माशाअल्लाह जो जिक्र है बे मिसाल आया कमाल आया है सुभान अल्लाह बेशक बेशक नबी का लब पर जो जिक्र है बे मिसाल आया कमाल आया नबी का लब पर जो जिक्र है बे मिसाल आया कमाल आया नबी का लब पर जो जिक्र है बे मिसाल आया कमाल आया जो हिजरत तैबा में याद बन कर ख्याल आया कमाल आया जो हिजरत तैबा में याद बन कर ख्याल आया कमाल आया तेरी दुआओं ही की बदौलत आज़ाब रब से बचे हुए हैं तेरी दुआओं ही की बदौलत आज़ाब रब से बचे हुए हैं जो हक में उम्मत के तेरे लब पर सवाल आया कमाल आया जो हक में उम्मत के तेरे लब पर सवाल आया कमाल आया जो हिजरत तैबा में याद बन कर ख्याल आया कमाल आया उमर के जुर्रत
पे जाऊं कुर्बान थे कैसर ओ किसरा जिनसे लर्जा उमर की जुर्रत पे जाऊं कुर्बान थे कैसर ओ किसरा जिनसे लर्जा उमर के आने से कुफ्र पर जो ज़वाल आया कमाल आया उमर के आने से कुफ्र पर जो ज़वाल आया कमाल आया और नबी तो साइम सभी हैं आला है रुतबे सब के अज़ीम व बाला नबी तो साइम सभी हैं आला है रुतबे सब के अज़ीम व बाला मगर जो आखिर में आमना का वो लाल आया कमाल आया मगर जो आखिर में आमना का वो लाल आया कमाल आया जो हिजरत तैबा में याद बन कर ख्याल आया कमाल आया माशाल्लाह जी सुभान अल्लाह असां अॻियां वधूं था ऐं प्रोग्राम में वक़्तु साई जो थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ वधंदासीं वरी जल्दी सां हाज़िर थियूं था अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवंदसि अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं मौसम जी ॻाल्हि पहिरीं बि करे चुकी आहियां जॾहिं मौसम सुठो हूंदो आहे मौसम थधो हूंदो आहे मौसम जीअं चेंज थींदो आहे त यकीनन पाण सभु इन ॻाल्हि खे मञूं था महसूसु कंदा आहियूं त मिज़ाज चेंज थींदा आहिनि ऐं वरी अॼु जुमे जो ॾींहुं आहे ख़ूबसूरत ॾींहुं आहे ॾींहं जी तरतीब जेका आहे सा उहा सुठी हूंदी आहे हर घर में ईअं हूंदो आहे हर घर में को न को निमाज़ी ज़रूरु हूंदो हर घर में को अहिड़ो वरी भाती हूंदो जो लवाईंदो हूंदो जेको सुस्तु हूंदो वरी उनखे ज़बरदस्ती जेको आहे सो तयारु करे मोकिलिणो पवंदो हूंदो त अव्हां बि जुमे जी तयारी कंदा हूंदा ऐं कपिड़ा वग़ैरह प्रेस करे असांजूं अदियूं रखंदियूं हूंदियूं घर में जेके मर्द हज़रात आहिनि उन्हनि जे लाइ ऐं वरी पोइ जुमे जी नमाज़ जेका बाजमायत थींदी आहे उन खां पोइ वरी दुआ जो सिलसिलो ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे ऐं प्रोग्राम में लास्ट में जेको आहे सो असां दुआ बि तव्हां खां घुराईंदासीं पर हींअर नातिया कलाम असां ॿुधंदासीं ऐं आउं चाहींदसि त अव्हां ऐं भाउ आकिब जेको आहे सो नातिया कलाम असांखे ॿुधायो को ख़ूबसूरत को मशहूर जी बिस्मिल्लाह करे दुआ करते हैं अल्लाह करीम सबको जितने भी लोग प्रोग्राम हमारा देख रहे हैं अल्लाह करीम सबको जितने अहबाब बाद में सुने उन सबको मक्के मदीने की हाजिर अता आमीन इल्तिजा लेके हाजिर हुए मदीने के हवाले से अल्लाह ताला कबूल फरमाए आमीन वो दिन आएगा एक बार मैं मदीने जाऊंगा वो दिन आएगा एक बार मैं मदीने जाऊंगा सुभान अल्लाह आमीन आएगा एक बार मैं मदीने जाऊंगा करने रोजे का दीदार करने रोजे का दीदार मैं मदीने जाऊंगा वो दिन आएगा एक बार मैं मदीने जाऊंगा वो दिन आएगा एक बार मैं मदीने जाऊंगा शाह मदीना रहमत आलम नबियों के सरदार शाह मदीना रहमत आलम नबियों के सरदार देखे कब दिखलाए अपना नूरानी दरबार देखे
ہمیں کب دکھلائیں اپنا نورانی دربار. میں تو ہوں کب سے تیار, میں تو ہوں کب سے تیار, میں مدینے جاؤں گا. وہ دن آئے گا ایک بار میں مدینے جاؤں گا. وہ دن آئے گا ایک بار میں مدینے جاؤں گا. مجھ کو یقین ہے کرم کریں گے, مجھ کو یقین ہے کرم کریں گے عام نبی کے لال. ان کو تو معلوم ہے یارو میرے دل کا حال. کہتے ہیں یہ دل کے تار, کہتے ہیں یہ دل کے تار, کہتے ہیں یہ دل کے تار, میں مدینے جاؤں گا. وہ دن آئے گا ایک بار میں مدینے جاؤں گا. دیکھ کے مجھ عاصی کو ان کو آ جائے گا پیار. دیکھ کے مجھ عاصی کو ان کو آ جائے گا پیار. نورانی چادر میں چھپا لیں یہ اس دم سرکار. لے کے جب اشکوں کے ہار, لے کے جب اشکوں کے ہار, میں مدینے جاؤں گا. وہ دن آئے گا ایک بار میں مدینے جاؤں گا. غوث و خواجہ لال قلندر میرے سچے پیر, غوث و خواجہ شاہ بھٹائی میرے سچے پیر. ان کی نسبت کا سرمایہ میری ہے جاگیر. وہ کر دیں گے بیڑا پار, وہ کر دیں گے بیڑا پار, وہ کر دیں گے بیڑا پار, میں مدینے جاؤں گا. وہ دن آئے گا ایک بار میں مدینے جاؤں گا. دیکھ نہیں ان کا در اب تک کیا ہوگا انجام. میرے دل کی دھڑکن مجھ کو دیتی ہے پیغام. مرنے سے پہلے ایک بار, مرنے سے پہلے ایک بار, مرنے سے پہلے ایک بار, میں مدینے جاؤں گا. وہ دن آئے گا ایک بار میں مدینے جاؤں گا. وہ دن آئے گا ایک بار ہم مدینے جائیں گے. آمین سم آمین الہی آمین. व्यूअर्स असां वधंदासीं ब्रेक जी तरफ़. नंढो ब्रेक आहे, वरी कंटिन्यू कयूं था जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में. सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में. प्रोग्राम माशाल्लाह सां ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां हलियो आहे. ऐं प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे असां सैयद हसनैन अली खां नातिया कलाम ॿुधंदासीं. सो अवां बिस्मिल्लाह करियो. छा अवां सिलेक्ट कयो आहे, अॼु छा ॿुधाईंदव वधीक असांखे? मुझ पे भी चश्म करम ए मेरे आका करना. आमीन. मुझ पे भी चश्म करम ए मेरे आका करना. मुझ पे भी चश्म करम, मुझ पे भी चश्म करम मेरे आका करना. मुझ पे भी चश्म करम मेरे आका करना. हक तो मेरा भी है रहा मत का तकाजा करना. हक तो मेरा भी है रहा
مت کا تقاضا کرنا، مجھ پہ بھی چشم کرم، اور تو کسی کو بھی اٹھاتا نہیں اپنے در سے، تو کسی کو بھی اٹھاتا نہیں اپنے در سے، کہ تیری شان کے شاہ یا نہیں ایسا کرنا، کہ تیری شان کے شاہ یا نہیں ایسا کرنا، مجھ پہ بھی چشم کرم اے میرے آقا کرنا، مجھ پہ بھی چشم کرم، اور مجھ پہ محشر میں نصیرون کے نظر پڑ ہی گئے، مجھ پہ محشر میں نصیرون کے نظر پڑ ہی گئے، کہنے والے اسے کہتے ہیں خدا کا کرنا، کہنے والے اسے کہتے ہیں خدا کا کرنا، مجھ پہ بھی چشم کرم اے میرے آقا کرنا۔ سبحان اللہ سبحان اللہ ماشاء اللہ۔ ऐं हाणे असां चाहियूं था त क़सीदा बुर्दा शरीफ़ आख़िर में ॿुधूं। सो प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो हाणे ख़तमु थी चुको आहे व्यूवर्स। त ईंदड़ प्रोग्राम में पाण नओं हफ़्तो हूंदो, नई तरतीब हूंदी, नवां टॉपिक्स हूंदा, नवां महिमान हूंदा, ऐं इंशाअल्लाह विद द एनर्जी असां विद द पॉज़िटिव एनर्जी असां हाज़िर हूंदासीं। हींअर मूंखे ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त। ऐं आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां। तव्हां आया हो, अॼु जुमे जो ॾींहुं आहे, बाबरकत ॾींहुं आहे, ऐं तव्हां प्रोग्राम खे ॾाढो ख़ूबसूरत बणायो पंहिंजी अपीयरेंस सां हिते ऐं पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ सां। सो व्यूवर्स इंशाअल्लाह हाणे असांखे तव्हां इजाज़त ॾियो। नेक्स्ट वीक वरी प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाए अव्हां जे अॻियां हाज़िर थींदासीं। हींअर मुंहिंजी पूरी इंटायर टीम खे मूंखे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह वाही। ऐं वेंदे वेंदे असां चाहियूं था त क़सीदा बुर्दा शरीफ़ अव्हां पढ़ो। जी बिस्मिल्लाह करियो। मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मुहम्मदुन सय्यदुल कौनैनि व सकलैन। मुहम्मदुन सय्यदुल कौनैनि व सकलैन वल फरीक़ैन मिन उर्म व मिन अजम। मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम।
صلی اللہ علی محمد صلی اللہ علیہ وسلم صلی اللہ علی محمد صلی اللہ علیہ وسلم یا رب مصطفیٰ بلغ مقاصدنا 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 واغفر لنا ما مضى يا واسع الكرم مولاي صل وسلم دائما ابدا على حبيبك خير الخلق كلهم ثم الرضا عن أبي بكر وعن عمر ثم الرضا عن أبي بكر وعن عمر وعن علي وعن عثمان ذي الكرم مولاي صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم تیری نسل پاک میں ہے بچہ بچہ نور کا، تیری نسل پاک میں ہے بچہ بچہ نور کا، تو ہے عین نور تیرا سب گھرانہ نور کا، تو ہے عین نور تیرا سب گھرانہ نور کا، مولاي صل وسلم دائما ابدا على حبيبك خير الخلق كلهم صلى الله على محمد صلى الله عليه وسلم صلى الله على محمد صلى الله عليه وسلم صلى الله على محمد صلى الله عليه وسلم صلى الله على محمد صلى الله عليه وسلم.